नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के साले पट मां ख़बर ॾींदा साले पट जे मेमण मोहल्ला जे रहवासी पंटी वरन महरम पुट मौला बख्श भट्टी के मुबैना तौर ते क़त्ल कयो वियो है। मक़तूल जे वारसन खान मोहम्मद भट्टी ॿुधायो त ॼातल जवाबदारनि असांजे नौजवान के फोन कॉल ते घरां घुराए पोइ चोरी इल्ज़ाम में घोटा ॾेई खेसि क़त्ल कयो है। साले पट पुलिस जो चवणु आहे त गुजो इतला मिलण ते मेमण मोहल्ला जे रहवासी रखियल चनू जे घर में दाख़िल थियासीं, जिते पंटी वरन जे महरम जो लाश खट ते पयल हो। लाश पंहिंजे तेविल में वठी ॿिन जवाबदारनि रखियल चनू ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार कयो है। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल थियल नौजवान जे जिस्म ते ज़ाहिरी तौर तशद्दुद जा निशान न आहिनि। हिन जे नक ऐं वात मां रत अची रही हुई। पोस्टमार्टम बाद वधीक ख़बर पवंदी त मौत कीअं थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।